पाटीदान पुलिस मुक़ाबले दौरान एक ॾोहारी खे पिस्टल समेत गिरफ़्तार करे वरितो। ॿ जवाबदार भॼी वञण में कामयाब थी विया। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मुजाहिद शर मूजिबि पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार जो नालो एहसान सादरी राजपर आहे। हू केसनि में घुर्बल हो। पुलिस जवाबदार खां हिकु मोटरसाइकिल पिणु हथ करे वरिती आहे। ठुल में सिंधी अदबी संगत पारां सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जे हवाले सां मुशाइरो, शाइरनि पारां शाइरी ज़रिए सिंध धरती खे भेटा पेश कई वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर ख़ैर मोहम्मद गोलो मूजिबि सिंधी अदबी संगत ठुल पारां सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जे हवाले सां मक़ामी होटल में शानदार क़ौमी मुशाइरे जी महफ़िल सजाई वई, जंहिंजी सदारत अदब जे पारखू ऐं ॾाहे चाचा लियाकत लतीफ़ी कई। ख़ासि महिमान नियाज़ लाशारी ऐं एज़ाज़ी महिमान सिंध जो नाले वारो सुघड़ मोहम्मद इस्माइल पहोड़ हुआ। शाख जे सेक्रेटरी असगर सुजा कार्रवाई जो आगाज़ कंदे आयल शाइरनि ऐं लेखकनि खे भलीकार कयो ऐं बरकत आज़ाद शाह जे शेरनि सां 4 चंड लॻाए मुशाइरे जी शुरूआत कई। ठुल जे भलोड़ शाइरनि फयाज़ फिराक दायो, नवीद यूसुफ अब्बासी, शमन शम्स बुल्लो, मज़लूम सिंधी, चाचा अब्दुल हक मंगी, नियाज़ लाशारी, बिलाल तबसुम ऐं ॿियनि सिंधी ॿोली ते निकोर शाइरी पेश करे उनखे मोहबत ऐं अक़ीदत जा गुल निछावर कया। तलहार में पुलिस मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मनशात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं करे बदनाम ज़माना मनशात फ़रोश ग़ुलाम मुस्तफ़ा उर्फ़ ग़ुलाम मल्लाह खे चरस सूदो गिरफ़्तार करे वरितो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर पहलवान लाशारी मूजिबि पुलिस संदसि कब्ज़े मां 1 किलो खां मथे चरस हथ करे केस दाख़िल करे छॾियो। एसएचओ तलहार इमरान हफ़ीज़ गंभीर ॿुधायो त गिरफ़्तार जवाबदार ग़ुलाम मल्लाह तलहार ऐं राजू खानाणी जे इलाइक़नि में चरस विकिरो कंदो हो, जंहिंजे ख़िलाफ़ अॻु बि काफ़ी चरस जा केस दाख़िल थियल आहिनि। पंजाब जे ज़िले कसूर जे शहर पतोकी में हाज़िरी ते वींदड़ 4 ॼणनि मथां हथियारबंदनि जी फायरिंग, 2 ॼणा मौक़े ते क़तल ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मुरीद हुसैन टावरी मूजिबि पंजाब जे ज़िले कसूर जे शहर पतोकी जा रहवासी मुनीर अहमद ऐं अहमद अली पंहिंजी बिरादरी सां गॾु कसूर कोर्ट में हाज़िरी ते पंहिंजी गाॾी में अची रहिया हुआ त पतोकी कसूर रोड ते नामालूम हथियारबंदनि गाॾी खे रोके मथनि फायरिंग करे ॾिनी। फायरिंग जे नतीजे में मुनीर अहमद ऐं अहमद अली मौक़े ते क़तल थी विया, जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। हथियारबंद मौक़े तां फ़रार थी विया। पुलिस लाशनि ऐं ज़ख़्मियुनि खे पतोकी सरकारी अस्पताल मुंतक़िल कयो।